शिकारपुर जे शहर मदेजे में एक दफ़ो ॿीहर सिंधी थॉट्स जे टीम तरफ़ां वन डे यूट्यूब वर्कशॉप जे इवेंट के ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे। अस्सलाम वालेकुम, मां सुनहरा ज़ाहिर, अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। अल्हम्दुलिल्लाह गुज़िरियल साल यानी पहिरीं वर्कशॉप में काफ़ी सारनि गर्ल्स बॉयज़ हिन में पाण खे इनरोल करायो ऐं काफ़ी बहितरीनु हुननि जो एक्सपीरियंस रहियो आहे। एक्साइटिंग ॻाल्हि इहा आहे त सेकंड वर्कशॉप जी अनाउंसमेंट सां ई काफ़ी सारनि गर्ल्स, काफ़ी बॉयज़ ऐं काफ़ी पेरेंट्स पंहिंजी रजिस्ट्रेशन हिन वर्कशॉप जे अंदरि कराई आहे। सिंधी थॉट्स जी समूरी टीम इन ॻाल्हि ते बिलीव कंदी आहे त जेको पार्टिसिपेंट पंहिंजी पेमेंट करे थो त उनखां डबल ते उनखे रिफंड कयो वञे, इन द फॉर्म ऑफ मटीरियल, इन द फॉर्म ऑफ एनवायरनमेंट एंड कंटेंट। ऐं उमेद आहे त 2024 जो ही इवेंट गुज़िरियल वर्कशॉप खां इलाही बहितरीन ऐं कमाल जो थियण वारो आहे। हिकु वॾे बिज़नेसमैन यानी वापारी ॾे हिकु आम माण्हू वियो ऐं चवणु लॻो त मूं वटि पैसनि जी तमामु थोरी रक़म आहे, कोई अहिड़ो तरीक़ो ॿुधायो जो मां हिननि खे इन्वेस्ट कयां ऐं मूंखे घणे खां घणो फ़ाइदो मिली सघे। त उन ते हू वापारी चवणु लॻो त इहे कुझु पैसा तूं पंहिंजो पाण ते इन्वेस्ट कर, पंहिंजो पाण ते ख़र्चु कर, इन सां तोखे उहो फ़ाइदो मिलंदो जेको तूं कॾहिं सोचे बि नथो सघीं। दुनिया जी बेस्ट इन्वेस्टमेंट उहा आहे जेका तव्हां पाण ते कयो था। कोई अहिड़ो स्किल आहे, कोई अहिड़ी शइ आहे जंहिं ते तव्हां पाण ते ख़र्चु करे उनखे सिखो था, त इन खां वॾी, इन खां बहितरीनु इन्वेस्टमेंट ॿी काई बि नथी थी सघे। मां उन्हनि सभिनी नंढड़नि खे, मां उन्हनि सभिनी पेरेंट्स खे इहो रिकमेंड कयां थी त तव्हांजा जेके ॿार आहिनि उहे कहिड़े बि क्लास में आहिनि ऐं एंड्रॉइड यूज़र्स आहिनि त ज़रूरु उन्हनि खे हीअ वर्कशॉप जॉइन करायो, छो त हीअ वर्कशॉप तव्हांजे पूरी लाइफ टाइम जी इन्वेस्टमेंट हूंदी ऐं पूरी लाइफ टाइम तव्हांखे फ़ाइदो ॾियण वारी आहे। मां दावा सां चवां थी त तव्हां जेके बि पार्टिसिपेंट्स हूंदव, चाहे उहे गर्ल्स हुजनि, बॉयज़ हुजनि, पेरेंट्स हुजनि, हीअ जेका वर्कशॉप आहे, हीअ नंढिड़ो इवेंट तव्हांजी पूरी लाइफ ते इम्पैक्ट विझंदो ऐं हिकु यादगार इवेंट रहंदो। हाणे हिन वर्कशॉप जे अंदरि तव्हांखे छा सिखण लाइ मिलंदो? वॉट विल यू लर्न फ्रॉम दिस वर्कशॉप? त हिन वर्कशॉप जे अंदरि असांजा 3 सेशन्स आहिनि। पहिरें सेशन जे अंदरि तव्हांजा जेके बि प्लेटफॉर्म्स आहिनि, चाहे उहो फेसबुक हुजे, यूट्यूब हुजे, इंस्टाग्राम हुजे, इन्हनि सभिनी प्लेटफॉर्म्स खे यूज़ कंदे असां पंहिंजो कमु, असां पंहिंजो स्किल बहितरीनु नमूने ॿियनि जे साम्हूं कीअं रिप्रेज़ेंट करे सघूं था। पहिरियों सेशन असांजो मुकमल इन मैनेजमेंट वारी साइड ते हूंदो ऐं ॿियों सेशन हूंदो असांजो डिज़ाइनिंग एंड एडिटिंग। त कोई बि पोस्टर आहे या काई बि वीडियो आहे उनजी असां एडिटिंग कीअं करे सघूं था ऐं बहितरीनु अंदाज़ में पंहिंजी शइ खे डिज़ाइन कीअं करे सघूं था त जीअं वधि खां वधि माण्हू उनजे तरफ़ अट्रैक्ट थियनि। 3 नंबर ते कंटेंट क्रिएशन, जेको इलाही मेन हिसो आहे असांजे कंहिं बि कम खे शुरू करण जो। कंटेंट क्रिएशन जा आइडियाज़, उन्हनि जा असांखे टाइप्स या असांखे उन्हनि जेके मुख़्तलिफ़ उन जूं साइट्स आहिनि, एस्पेक्ट्स आहिनि मुख़्तलिफ़ कंटेंट क्रिएशन जा, 3 सेशन में असीं उन्हनि सभिनी शयुनि खे डिस्कस कंदासीं। हाणे इहा त हिकिड़ी इहा साइड थी वई त असां छा सिखंदासीं। इन खां बाद सवाल इहो पैदा थिए थो त असांखे मिलंदो छा। सभ खां पहिरियां त तव्हां सभिनी खे पंहिंजे पंहिंजे नाले सां सिंधी थॉट्स जी तरफ़ां पार्टिसिपेशन शील्ड ॾिनी वेंदी। उन खां बाद में हिन वर्कशॉप जे अंदरि तव्हांखे वेल रिसर्च मटीरियल प्रोवाइड कयो वेंदो। रिफ्रेशमेंट हिन वर्कशॉप जो ज़रूरु हिसो हूंदो। हाणे मेन मरहलो आहे असांजो रजिस्ट्रेशन। त असां हिन में दाख़िला कीअं वठी सघूं था? स्क्रीन ते ॾिनल नंबर यानी एडमिन जो नंबर आहे, इन ते तव्हां व्हाट्सएप ज़रिए वधीक तफ़सीलात लाइ ऐं पेमेंट वग़ैरह जे लाइ तव्हां इन नंबर ते राब्तो कंदव। यादि रहे त 100 पार्टिसिपेंट्स खां बाद में हिन वर्कशॉप जी रजिस्ट्रेशन क्लोज़ कई वेंदी। सो जल्द खां जल्द पंहिंजो पाण खे रजिस्टर करायो ऐं हिन वर्कशॉप मां वधि खां वधि फ़ाइदो हासिलु कयो। इन द लास्ट, learn to hide your pains and show your skills. Go up and never stop. Jazakallah.